मां मुसलसिल 40 साल 15 साल मुंहिंजी उमिरि हुई, अञा बि घटि शायदि 6 दर्जे में मां दाख़िलु थियो हुउसि त उते टेबलोज़ खां असां फ़न जी शुरूआति कई। जॾहिं मूं किरदारु भलो कयो त उते उन टाइम में स्कूलनि में फंक्शन थींदा हुआ 24 अगस्त जा वॾा वॾा, हाणे बि शायदि थींदा हूंदा, असां त बुढ़ा थी वियासीं। पोइ जेको मूं किरदारु कयो उते ॾाढो ज़बरदस्तु लॻो। पोइ मूंखे माना हिकिड़ो माना थियो त मां बि इहो माना अदाकारी कयां, छो वाह वाह तमामु घणी थी वई न। पोइ मां इन फील्ड में हलणु लॻुसि। जॾहिं मूं मैट्रिक कई त पोइ मां अदाकारी जे मैदान में बिल्कुलु लही पियुसि 15 सालनि जी उमिरि में। त मां काफ़ी स्टेज ड्रामा कया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में। तॾहिं चंदनि ते पंजिनि कुर्सियूं कुलनि ते खणी राति जो शामाननि में सुम्हंदा हुआसीं, टेंटनि में गिलमनि में वेड़िजी। तॾहिं कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां असांखे का सपोर्ट न हूंदी हुई। नंढड़ा आर्टिस्ट हुआसीं कराची हैदराबाद में, त उन्हनि खे वॾी सपोर्ट हुई। असां लोकल लेवल ते चङनि माण्हुनि खां डोनेशन वग़ैरह करे ऐं फंक्शन कराईंदा हुआसीं। ऐं मौज़ूज़ माण्हू खे महिमान रखंदा हुआसीं, थोरी घणी सपोर्ट कंदो हो, असांजो शौक़ु पूरो थी वेंदो हो, फंक्शन बि थी वेंदो हो। पोइ जॾहिं ॿिया इदारा खुलिया चैनल, त चैनलनि ते ड्रोड़ कईसीं। उन्हनि ते मुख़्तलिफ़ चैनलनि ते मुंहिंजा काफ़ी ड्रामा हलिया। गुनाह सीरीज़ मुंहिंजो तमामु कामयाबु तरीन सीरीज़ आहे। मिटीअ जा माण्हू तमामु घणो कामयाबु सीरीज़ आहे। रूबी अली जूं काफ़ी फिल्मूं आहिनि जंहिंमें मूं सुपर लीड रोल कयो। ॿाहिरि मुल्क में मूं कमु कयो। उतां जो हिकिड़ो को मुर्शिद हुयो कंहिंजो, उहो पंहिंजे मुर्शिद ते मूवी ठाहिराइणु पियो चाहे। उन नेट ते चयो त हिन शिकिल सां को माण्हू आहे पाकिस्तान में, सिंध में या ॿी कंहिं मुल्क में, पंहिंजी पिक्स मोकिले त असां उहो रोल हिन खां करायूं। पोइ मूं बि उहा पिक मोकिली उन्हनि ॾे। पोइ मूंखे महीने खां पोइ कॉल आई त बाबा तव्हांजो क़बूलु थी वियो आहे ऐं तव्हां अचो असांजे मुल्क। पोइ कुझु हिते सिंध में शूट थी हुई, छो जो हुनजो मुर्शिद असल में सिंध जो हो। पोइ हुनजी खणाए विया बॉडी ॿिए मुल्क में। पोइ कुझु शूट उते थी हुई, त मां ॿाहिरि मुल्क में बि कमु करे चुको आहियां, ॿियनि उर्दू चैनलनि ते, PTV ते घणो मूं कमु कयो आहे। तमामु मुसलसिल 40 साल मूं ॿोली जी, फ़न जी, आर्ट जी ख़िदमत कई आहे। सवें मुंहिंजा शागिर्द आहिनि, पर ख़बर अथव असां आर्टिस्ट हलो सफ़ा ग़रीब वीचारा, उहे मुंहिंजी कहिड़ी मदद कंदा जी। मुंहिंजी बि सकाफ़त ऐं असां असल कोशिशूं ॾाढियूं कयूंसीं, पर एप्रोच जो मसइलो हूंदो आहे न साईं। जेसिताईं तव्हांजी एप्रोच न आहे, तव्हांजी सिफ़ारिश न आहे हिन मुल्क में, या पैसो न आहे, त तव्हां कुझु नथा करे सघो न। हींअर बि सकाफ़त खाते खे घुरिजे त जेके ग़रीब बीमार आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जे पुटनि खे किथे न किथे का क्लार्की, सिंध में हर शहर में, हर ज़िले में, हर तालुके में उन्हनि जूं ऑफ़िसूं आहिनि, कंहिंखे का चौकीदारी ॾेई छॾनि तालीम जे बुनियाद ते। को BA आहे त उनखे का नंढड़ी क्लार्की ॾेई छॾनि, त उन वीचारे आर्टिस्ट जो बहितरीनु गुज़र थी सघे थो। पिनण खां बची पवंदो, महिणनि खां बची पवंदो, ज़िलतुनि खां बची पवंदो। पर हिते सभु ख़बर अथव नानी वेड़ो सिस्टम आहे ऐं ईअं थी कोन थो सघे।